आयो कथे आयो मास्टर पार जो लाश अजन घर मां निकरंदो। ही तू छा तो चवी? गोरे ये न कर, ये न चव। कंहिंजे लाइ तू चवी? मामे बहर जे लाइ मुझे पी जेतिरो आहे। ही तू छा तो चवी? खुदा खे मुंहिंजी इज्जत ते दाग न लॻाए जाए। ये न चव। मरियम यो तो वही मास्टर पार लगास पायो ओए वन बाहर जे ओयो। गोरे ये न कर, कुछ हया कर। नादर जी ज़ाल आया। ये न कर। ही छा तो करी तू? चुप कर। कारिया तू कारी। हेलो हेलो नादर मां सदोरी थी ॻाल्हायां। छाचो सदोरी खैर ता है तू परेशान भी लगी? न नादर न खैर ना है। गोर ऐं वरिया मूंखे मारण आया। नादर मां कमरे जो दर बंद कयो आहे, पर गोर जे हथ में डंडो आहे ऐं वरिया मुंहिंजे हथ में भी मूंखे मारे छॾींदा। जल्दी अचो नादर। सदोरी तू फिक्र न कर, मां 5 मिनटनि में तो वटि पहुची वेंदुसि। तू रुगो 5 मिनट पंहिंजी संभाल कर। नादर देर न कर। नादर जल्दी कर। सदोरी तू फिक्र न कर, तू बस फोन रख, मां 5 मिनट में पहुंचुसि। मुझी भेण तू कीअं आई? हाँ सुल्तान गोहर कहर करे यार। परूभा सब्र कर। अन जो मुंह जनर ॾांहुं हूंदो आहे। काॾे वेंदो गोहर? मुझी प्यारी भेण मां तो ता घोर वञा भेण। अदा नादर काथे आहे? हाँ भेण नादर अचे पियो। मूंखे इलाही धक लॻा। सब्र कर भेण, एक एक धक जो हिसाब वठंदुसि गोहर खां। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।